ॿिनि समुंडनि जो पाणी हिक ॿिए सां टकराइजण बावजूदि हिक ॿिए सां मिक्स छो न पियो थिए? दुनिया में मौजूद सभई वॾा समुंड असल में हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि, यानी हक़ीक़त में ही पाणीअ जो हिकु गॾियल वॾो समुंड आहे जंहिंजा मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ नाला आहिनि। पैसिफिक ऐं एटलांटिक समुंड जे पाणीअ में हिक नज़र ईंदड़ विथी या विछोटी आहे, जेतोणीकि इन्हनि ॿिन्ही समुंडनि में न त का भित आहे न ई वरी का ॿी रुकावट, बल्कि उन्हनि ॿिन्ही समुंडनि जो पाणी हिक ॿिए सां टकराइजी बि रहियो आहे ऐं उते उन पाणीअ जे मुसलसिल टकराइजण सबबि वॾे मिक़दार में गज बि जमा थी वेंदी आहे, जेका परियां खां हिकु अछी वेकरी पटीअ जियां नज़र ईंदी आहे। पर उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते ध्यानु छिकाईंदड़ ज़रूर आहे त उन्हनि ॿिन्ही समुंडनि जो पाणी हिक ॿिए सां टकराइजण बावजूदि बि हिक ॿिए सां मिक्स छो न पियो थिए। सम्झण जी ॻाल्हि इहा बि आहे त ही ॿई पाणीअ जा अलॻि अलॻि क़िस्म आहिनि, यानी उन्हनि जी घाटाई में फ़र्क़ु आहे ऐं इहो ई सबबु आहे त उन्हनि ॿिन्ही समुंडनि जे पाणीअ जो रंग बि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे ऐं ॿिन्ही में फिज़िकल ऐं बायोलॉजिकल तब्दीलियूं बि आहिनि, जिन खे ओशन क्लाइंग चइबो आहे। हेलोक्लाइन्स ॿिनि मुख़्तलिफ़ नमकियात रखंदड़ पाणीअ वारनि हिसनि जे विच वारी हद खे चयो वञे थो। समुंड जे अंदरि मौजूद मुख़्तलिफ़ तह मुख़्तलिफ़ सैलिनिटी यानी नमकियात या खाराण रखंदड़ हूंदा आहिनि ऐं हर तह में अलॻि अलॻि साह वारा हूंदा आहिनि। जेकॾहिं हिक समुंड जो पाणी ॿिए समुंड जे पाणीअ खां 5 हिस्सा वधीक खारो आहे त यकीनन उहे ॿई टकराइबा त ज़रूर, पर हिक ॿिए सां मिक्स हरगिज़ न थींदा। मिसाल तौरु अव्हां पंहिंजे घर में इहो तजुर्बो करे ॾिसो। गिलास में अधु समुंड जो खारो पाणी भरियो ऐं अधु नॉर्मल पाणी। अव्हां खे अंदाज़ो थी वेंदो त उहे ॿई पाणी पाण में मिक्स नथा थियनि। जेकॾहिं अव्हां बुनियादी फिज़िक्स पढ़ंदा त अव्हां खे ॼाण मिलंदी त घाटाई वारो पाणी हेठि जॾहिं त घटि घाटाई वारो पाणी या छिडो पाणी मथां थी बीहंदो। एटलांटिक ऐं पैसिफिक समुंडनि जा वहुकरा मुख़्तलिफ़ रुखनि वारा आहिनि। साॻी रीति ॿिन्ही समुंडनि जा मॉलिक्यूल्स बि मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, जेकी हिक ॿिए सां मिलण जा इम्कान तमामु घटि हूंदा आहिनि। दुनिया में अहिड़नि मुख़्तलिफ़ घाटाई रखंदड़ पाणीअ वारनि इलाइक़नि में फ़क़ति पैसिफिक ऐं एटलांटिक समुंड ई न आहिनि, बल्कि अहिड़ा ॿिया बि केतिरा ई मिसाल आहिनि ऐं दुनिया जे ॿियनि बि केतिरनि ई हिसनि जा अहिड़ा इलाइक़ा मौजूदु आहिनि जिते ॿिनि मुख़्तलिफ़ डेंसिटी रखंदड़ पाणिनि जो टकराव थिए थो, पर उहे हिक ॿिए सां मिक्स नथा थियनि। असां वटि इन क़िस्म जे लक़ाउनि खे मुख़्तलिफ़ अक़ीदनि वारा माण्हू करिश्मो सम्झंदा आहिनि, पर असल में ही अहिड़ियूं साइंसी हक़ीक़तूं आहिनि जिन खे दलीलनि जे मदद सां सम्झी पंहिंजे इल्म में वाधारो करण जी ज़रूरत आहे। अचो त साइंस खे हीअं सां हंडाए पंहिंजी ॼाण जी खाण में वाधारो कयूं ऐं वहमनि ऐं विसवसनि वारी दुनिया मां आजबो हासिलु कयूं।